अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DRD अलर्ट जे इंटरव्यू सीरीज़ में सतार सरो यवां जी ख़िदमत में हाज़िर आहे। हिकिड़ो शेर आहे त चुप चुपाती चुप जी ॻाल्हि, मूं आहे पाती चुप जी ॻाल्हि, बाज़ार चुप वापार चुप। इहो जेको शेर आहे उहो आख़िर सिंध जो कहिड़ो क्लासिकल शाइर आहे जंहिंजी शाइरीअ में इहो शेर आहे, माना इहो शेर कंहिं चयो आहे? इहो हिकिड़ो सुवालु आहे ऐं इहो मां तव्हांजे आॾो उछलायां थो पियो ऐं यकीनन तव्हां पंहिंजे मुताले जे आधार ते सोचींदा हूंदव त इन सवाल जो जवाबु कहिड़ो आहे। इन जो जवाबु आहे त इहो फ़क़ीर नानक यूसुफ़। फ़क़ीर नानक यूसुफ़ सिंध जो क्लासिकी शाइर आहे ऐं हिन जो शुमार सचल साईंअ जे बालकनि में थिए थो ऐं सचल साईंअ जो अक़ीदतमंद हुयो। ऐं इहो सुवालु थी सघे थो त नानक यूसुफ़ जेको आहे उहो ज़ात जो केरु हो, छो यकीनन तव्हांजे इल्म में हूंदो त उहो खोखर हुयो ऐं सचल साईंअ जो अक़ीदतमंद हो। इन जे करे सचल साईंअ जे हुकुम ते उहो अगड़ा में वञी रहियो ऐं जिते अगड़ा में हुनजी मज़ार बि आहे, दरगाह बि आहे ऐं नानक यूसुफ़ जो सिंधी क्लासिकी अदब में अहम हिसो आहे। इंटरव्यू जे मरहले में जॾहिं तव्हां दाख़िल थींदो त यकीनन नंढा नंढा सुवाल उहे तव्हांखे परेशान बि करे सघनि था ऐं नंढा नंढा सुवाल तव्हांजो बेड़ो तार बि करे सघनि था। हाणे जॾहिं असां इंटरव्यू ॾियूं पिया ऐं यकीनन इंटरव्यू वठंदड़ जे ज़हन में कई सुवाल थी सघनि था। तव्हां खां अॻु जेको मौजूदु माण्हू जेको इंटरव्यू ॾेई वियो आहे उन अलाए कहिड़नि सुवालनि जा जवाब ॾिना, अलाए कहिड़नि जा न ॾिना। थी सघे थो त इंटरव्यू वठंदड़ तव्हां खां उतां स्टार्ट करे जितां उहो जेको गुज़िरियल माण्हू जेको तव्हां खां अॻु आयो आहे उहो हले वियो आहे ऐं उहो जवाबु न ॾेई सघियो आहे। थी सघे थो त इंटरव्यू वठंदड़ उतां खां स्टार्ट करे, थी सघे थो इंटरव्यू वठंदड़ वरी कंहिं नई कहाणी खां नई ॻाल्हि खां तव्हां वटि शुरू करे। जॾहिं असां इहो सुवालु थी सघे थो त बाबा सिंध में कारोकारी जी रस्म जे हवाले सां कुझु कहाणियूं लिखियूं वियूं आहिनि, तव्हां ॿुधाईंदो त कहिड़ियूं कहिड़ियूं कहाणियूं आहिनि? या तव्हां खां इहो पुछी सघनि था त शेख अयाज़ हिकिड़ो कहाणीकार आहे, ज़बरदस्त कहाणीकार आहे, उन कारोकारी ते कहिड़ी कहाणी लिखी त तव्हां ॿुधाए सघंदो त साईं? शेख अयाज़ जी जेका कहाणी आहे मुशीरनामो, उन में कारोकारीअ वारो किसो बयानु थियलु आहे ऐं उन ते आधारियल आहे। अहिड़े तरीक़े सां इहो थी सघे थो त कारोकारी जे हवाले सां अव्हां खां पुछनि त जमाल अबड़ी साहिब जी बि हिकिड़ी कहाणी आहे, मशहूरु कहाणी आहे, उहा सींध कहाणी आहे जंहिंजे लाइ ॿुधायो वञे पियो त उनजो बि जेको सेंट्रल आइडिया आहे उहो कारोकारी जे हवाले सां आहे। केॾारो अहम मौज़ू आहे सिंध जे अदब जो। शाह साईं केॾारो लिखियो, लतीफ़ साईं इमामनि जे यादि में। अहिड़े तरीक़े सां वरी जॾहिं केॾारे जी ॻाल्हि कंदासीं त जदीद केॾारो सिंध में असांखे ख़लीफ़ नबी बख़्श कासिम जो मिले थो पियो खरड़ीअ वारी जंग ते। अहिड़े तरीक़े सां केॾारो जे हवाले सां कुझु कहाणियूं बि लिखियलु आहिनि ऐं कुझु शाइरीअ जा मजमूआ बि आहिनि। मिसाल केॾारो कहाणियुनि जो कुलियात आहे नूरुल्लाह शाह जो ऐं सुर माना उहो केॾारो ते लिखियलु आहे। उहा जेको केॾारो आहे, हाणे केॾारो जेको इहो नूरुल्लाह शाह जो आहे उहो बेसिकली हू केॾारो न आहे जेको शाह लतीफ़ लिखियो आहे। केॾारो जेको कहाणी आहे नूरुल्लाह शाह जी उहा लिसानी फ़सादनि ते लिखियलु आहे, याने लिसानी फ़सादनि जे हवाले सां तव्हां खां सुवाल पुछी सघनि था त लिसानी फ़सादनि जे हवाले सां कुझु कहाणियूं लिखियलु आहिनि, उन में नूरुल्लाह शाह जी कहिड़ी कहाणी आहे तव्हां चई सघो था त इहो केॾारो। अहिड़े तरीक़े सां लिसानी फ़सादनि ते शहर आशोब जे नाले सां इमदाद जो हिकिड़ो तवील नज़म आहे, उहो किताब आयल अथसि इमदाद हुसैनीअ जो, त उहो नज़म में बि असां ॾिसंदासीं त उहो शहर आशोब जेको आहे उहो माना इहो आहे केॾारो ई आहे ऐं उहो आहे लिसानी फ़सादनि जे हवाले सां। अहिड़े तरीक़े सां लतीफ़ साईं अहिड़े तरीक़े सां उस्ताद बुखारीअ जो जेको किताबु आहे कारी ककर हेठि, उन में बि केॾारे जो बयानु थियलु आहे। उहो केॾारो आहे सिंध जो जदीद केॾारो ऐं उहो आहे लिसानी फ़सादनि जो। आमरेतनि वारे दौर ते सिंधनि ते जेको ज़ुल्म थियो, MRD जी तहरीक, 4 मार्च, इहा सॼी जेको कहाणी आहे उनखे केॾारे जी शकिल में बयानु कयो वियो आहे ऐं उहो किताबु आहे कारी ककर हेठि, जंहिंजो मुहाग सोबे गियाजतनी साहिबु लिखियो। जॾहिं असां केॾारे जी ॻाल्हि था कयूं त सुर केॾारो लिखियो असांजे ख़ाकी जोए, उहो सुर केॾारो लिखियो आहे। अहिड़े तरीक़े सां केॾारो हिकिड़ो कहाणियुनि जो किताबु आहे मलक आगाणीअ जो, उहो बि तव्हांजे ज़हन में हुजणु खपे। ईअं ॼण त हिकिड़ा सुवालनि मां सुवाल जनम वठंदा आहिनि, इहो तव्हां खां पुछी सघनि था पिया। इहो तव्हां खां पुछी सघनि था पिया त जेको असांजो अता मोहम्मद बुमरो आहे, उन जेको आहे उहो कहिड़ा
जेके सिंध जी ॿोलीअ जे हवाले सां या हिन जे हवाले सां तारीख़ी किताब कहिड़ा तर्जुमो कया। सिंधी ॿोली, सिंधी सिंधू लिखत ऐं ॿोली जे नाले सां हुनजो हिकिड़ो किताबु तर्जुमो थियलु आहे। अहिड़े तरीक़े सां सुखारी सिंध ऐं ॾुखारा माण्हू अॻ में बयानु करे आयो आहियां किथे। अहिड़े तरीक़े सां सिंध ते सिकंदर जी काह, एरियन जो हिकिड़ो किताबु आहे, उहो हुन तर्जुमो कयो आहे। सिंध ते सिकंदर जी काह उहो आहे। अहिड़े तरीक़े सां तव्हां खां बेशुमार जेके आहिनि अदबी हवाले सां सवाल, अहम सवाल, टोकिन सवाल तौरु पुछी सघजनि था। इहो तव्हां खां पुछी सघनि था त बाबा उहो कहिड़ो शाइर आहे जेको जॾहिं शाइरी कंदो त मटु पंहिंजो आॾो रखंदो हो पाणीअ जो, ऐं उनखे उञ ॾाढी लॻंदी ऐं पोइ पाणी मट मां पाणी पीअंदो रहंदो हो। सो इहो तव्हांजे मुताले में हूंदो त इहो असांजो सावण फ़क़ीर आहे जेको मटु भराए रखंदो हो ऐं जॾहिं नड़बे त चवंदो हो त उहो असांखे सावण फ़क़ीर मिले थो पियो त जेको पीअंदो हो, उनखे उञ ॾाढी लॻंदी। अहिड़े तरीक़े सां तव्हां खां पुछंदा सचल साईं जो कहिड़ो तालिबु आहे जेको राति जो पंहिंजो पाण खे हिकिड़े वण सां टंगाए छॾींदो, ऊंधो टंगाए छॾींदो। अदबी तारीख़ुनि में जॾहिं असां मुतालियो कयूं था त असांखे मिले थो ईसर लाल सचल साईं जो हिकिड़ो अहिड़ो तालिबु हो जेको सचल साईं सां अक़ीदत रखंदो हो ऐं उनखे जेको आहे उहो राति जो पंहिंजो पाण खे वण सां ॿधराए छॾींदो हो, ऊंधो टंगाए छॾींदो हो। हीअ हुनजी तपस्या जो हिकिड़ो अंदाज़ु हूंदो। सो अहिड़े तरीक़े सां हीअ नंढा नंढा मामला आहिनि जिन ते तव्हांजो मथां ध्यानु न वञे। मुंहिंजो ख़्यालु मूंखे अची वियो छो त मां तव्हां इहे सभु शयूं शेयर कयूं त जीअं तव्हांजे लाइ जेतिरो रहनुमाई मां आणे सघां, ॾेई सघां, ओतिरी तव्हांजी रहनुमाई थी सघे। अहिड़े तरीक़े सां जॾहिं असां इहो बि थी सघे थो त उहो कहिड़ो शाइरु आहे जेको पंहिंजी शाइरी लिखी पननि ते ऐं मट में विझी छॾींदो हो, त इहो तव्हां सभिनी खे ख़बर आहे त सामी साहिबु आहे। सामी पंहिंजा चुटकुला ठाहे लिखी मट में रखंदो हो। ऐं इहो बि थी सघे थो तव्हां खां पुछनि त बाबा सामी इंसान जा 5 दुश्मन कहिड़ा ॼाणाया आहिनि। सो उन में यकीननि तव्हांजे इल्म में हूंदो। सो काम, क्रोध, लोभ, अहंकार, मोह, इहे जेके 5 आहिनि इहे सामीअ 5 दुश्मन ॼाणाया आहिनि। ऐं ॼाणायो अथऊं त जेसि ताईं इंसानु इन्हनि 5 दुश्मननि सां विढ़ंदो न तेसि ताईं उहो कामयाबु न थी सघंदो। यानी सामीअ जा जेके वैदिक फ़लसफ़ा आहिनि, फ़िक्र आहिनि, सलूक आहिनि, उन्हनि जी हिकिड़ी पंहिंजी सिंध जे क्लासिकी अदब में अहमियत आहे। उन ते बि अव्हांजी नज़र हुजणु खपे। इहा तव्हांखे ख़बर हूंदी त सामीअ ते रिसर्च कंदड़ जेको पहिरियों माण्हू आहे उहो दीवान कोड़ोमल आहे, जंहिं सामीअ जा सलूक पधिरा कया, गुरमुखीअ में लिखियलु हुआ उनखे हुन पधिरो कयो। सो उमेदु आहे त असांजा हीअ नंढड़ा नंढड़ा टोटका मां जेके तव्हांजे लाइ खणी अचां थो अव्हांजे लाइ काराइता साबित थींदा ऐं अव्हांखे को न को किलियो, को न को इशारो, को न को मददगार जेको आहे लम्हो तव्हांजे लाइ खणी ईंदा। ऐं यकीननि इंटरव्यू ॾियणु हिकिड़ो आर्ट आहे, यकीननि इल्मु हिकु समुंड आहे। सॼे समुंड मां किथां बि सुवाल पुछी सघनि था ऐं किथां बि तव्हां कहिड़े बि सुवाल ते तव्हां मुंझारे जो शिकार थी सघो था। पर घबराइण जी का बि ज़रूरत न आहे। इहो बि ज़रूरी न आहे त हर सुवाल जो जवाबु अचे माण्हूअ खे, ऐं इहो बि ज़रूरी न आहे त हर सुवाल जो जवाबु तव्हां ॾेई सघो। सो हर सिचुएशन खे ॾाढी स्मार्ट तरीक़े सां ऐं ॾाढे सुहिणे नमूने सां ऐं उनखे हैंडल करिणो आहे। कॉन्फिडेंस लेवल कॾहिं बि लूज़ न आहे करणी, बाक़ी बेड़ा पार थी वेंदा इंशाल्लाह। मुताले खे वधीक फास्ट करिणो पवंदो, तव्हांखे तेज़ करिणो पवंदो, छाकाणि त वक़्तु तमामु थोरो आहे। सो उमेदु आहे त हीअ टोटका, हीअ सलाहूं तव्हांजे कमु ईंदियूं। सो मोकिलाणी न आहे, वरी मिलंदासीं कंहिं नई वीडियो में, कंहिं नए पैगाम सां, नए मौज़ूअ सां। सो जॾहिं पे तेॾां ख़ैरु।